ज़िले सखर जे शहरी यूनिटनि पेडलफ जे शहरी यूनिटनि जी गॾियल मीटिंग थी गुज़री, जंहिंमें तालुकनि जे सदर ऐं जनरल सेक्रेटरी साहिबान शिरकत कई ऐं इंतिहाई ख़ुशगवार माहौल में मीटिंग थी। ऐं मूंखे इहा वॾी इंतिहाई ख़ुशी आहे त चूंकि असांजे शहरी यूनिटनि मुतफ़िक़ा राय सां ज़िले जी हिक ई पार्टी जेको आहे सो अमल में आई आहे ऐं हिकिड़ो अहिड़ो पेडलफ जो ज़िले सखर में माहौल जुड़ियो आहे त जीअं सभई शहरी यूनिट असां गॾिजी करे पंहिंजे ज़िले में तंज़ीम जे वकार खे बहाल करण जो हिकिड़ो सोनहरी मौक़ो मिलियो आहे। तो जंहिंमें असां ज़िले सखर जे लाइ जेको सदारती उम्मीदवार हिन शहरी यूनिटनि जे मुतफ़िक़ राय सां मुंतख़िब थियो आहे, उहो मुंहिंजे भर में वेठो आहे उस्ताद मुख़्तियार अली गदाणी, जंहिंजो सिटी सखर सां तालुक़ु आहे। उन खां पोइ असांजो सीनियर नायब सदर जी जेका इंतिख़ाब थियो आहे ज़िले सखर जे लाइ असदुल्ला मोहम्मदी, जंहिंजो पने आकल सां तालुक़ु आहे। उन खां पोइ चूंकि जनरल सेक्रेटरी मुंहिंजे भर में वेठो आहे सैयद नियाज़ हुसैन शाह, जेको असांजे जनरल सेक्रेटरीअ जो मुतफ़िक़ा उम्मीदवार आहे। साईं जो तालुक़े अरोड़ीअ सां आहे। मां साईं खे पंहिंजे तालुक़े जो जनरल सेक्रेटरी जेको आहे उहो साईं मां वरी मुबारक ॾियां। ऐं चूंकि डिप्टी जनरल सेक्रेटरी जेको पने आकिल जे हिसे में आयो आहे, उन्हनि साईं वारनि पंहिंजो जेको आहे सलाह जे लाइ टाइम वठी कोई उम्मीदवार मुंतख़िब कंदा, जंहिं जेको असां पने आकिल जे हवाले कई आहे। ऐं खज़ानची असां न्यू सखर तालुक़े जे हवाले कई आहे। ऐं प्रेस सेक्रेटरी पटरी यूनिट जे हवाले कई आहे, तालुक़े जे हवाले कई आहे। ऐं ऑफिस सेक्रेटरी असांजा जेके नवां दोस्त पहिरियों दफ़ो जेके पुराणो पैनल हूंदो हो, जिन कॾहिं बि उस्तादनि जे वकार जे लाइ कमु न कयो, तंज़ीम लाइ कमु न कयो, हमेशह ज़िले सखर खे इन यूनिट जे तरफ़ां नुक़सान ई रसियो, सो ॿियो पैनल साम्हूं दोस्तनि जो असांजो नौजवान जो आयो आहे। खे मुबारकबाद बि ॾियां थो ऐं उन्हनि खे असां ज़िले में जेको आहे सो ऑफिस सेक्रेटरीअ जो उहिदो बि ॾिनो आहे। ऐं असां हेठि पंहिंजे शहरी यूनिटनि जे सदर ऐं जनरल सेक्रेटरी साहिबान इन फ़ैसिले ते सयूं कयूं आहिनि। मां आख़िर में हिकु दफ़ो वरी ज़िले जे तमामु चूंडियल उहिदेदार उम्मीदवारनि ऐं बाडीअ खे मुबारकबाद पेश कयां थो, इन उमेद सां त उहो ज़िले में उस्तादनि जे मफ़ादनि जे लाइ, तंज़ीम जे वकार जे लाइ ॾींहुं राति कोशिशि कंदा ऐं इनशा अल्लाह ताला असां यूनिटनि खे ऐं उस्तादनि खे उहे मायूस न कंदा। वॾी महिरबानी सभिनी यूनिटनि जी। ऐं जेकॾहिं कोई ॿियो दोस्त ॻाल्हाइणु चाहे